ठटे भरिसां मुबैना कारोकारी इल्ज़ाम हेठि नौजवान नारी पंहिंजे सोट हथां मारिजी वई आहे। जुंगशाही जे कोहिस्तान वारे इलाइक़े जे ॻोठ अहमद अली जोखियो में जवाबदार सफ़दर जोखियो बंदूक जो फायर करे पंहिंजे नौजवान सौट गुलनाज़ धी ज़ुल्फ़कार जोखियो खे क़त्ल करे छॾियो। इतला ते जुंगशाही थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल नारी जो लाश खणाए ठटे इस्पताल मुंतक़िल कयो, जिते पोस्टमार्टम करण बाद मढ़ वारसनि हवाले कयो वेंदो। इस्पताल में मौजूद मक़तूल नारी जे वालिद ज़ुल्फ़कार जोखियो सहाफ़ियुनि खे वाक़े जो कारण ॿुधाइण खां इनकार कंदे चयो त संदसि भाइटे सफ़दर जोखियो गोली हणी न्याणी गुलनाज़ खे क़त्ल कयो आहे। ॿिए पासे इलाइक़े में चौॿोल आहिनि त वाक़ियो मुबैना कारोकारी वारे मामले तां पेश आयो, जॾहिं त पुलिस जवाबदार सफ़दर जोखे खे गिरफ़्तार करे वाक़े जी जाच शुरू करे छॾी आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे ठटे खां, जिते जुंगशाही थाणे जे हद में मुबैना कारोकारी इल्ज़ाम हेठि नौजवान नारी पंहिंजे सौट हथां मारिजी वई आहे। इतला ते पुलिस ॻोठ अली अहमद जोखियो में पहुची मक़तूल नारी गुलनाज़ धी ज़ुल्फ़कार जोखे जो लाश तहवील में वठी ठटे जे सिविल इस्पताल मुंतक़िल कयो, जिते पोस्टमार्टम करण खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वेंदो। इस्पताल में मक़तूल नारी जे वालिद ज़ुल्फ़कार जोखे वाक़े जो कारण ॿुधाइण खां इनकार कंदे चयो आहे त संदसि भाइटे सफ़दर जोखे न्याणी गुलनाज़ खे बंदूक जो फायर करे क़त्ल कयो आहे। ॿिए पासे इलाइक़े में चौॿोल आहिनि त वाक़ियो मुबैना कारोकारी वारे मामले तां पेश आयो आहे, जॾहिं त जुंगशाही पुलिस जवाबदार सफ़दर जोखे खे गिरफ़्तार करे खांसि वाक़े जी जाच शुरू करे छॾी आहे। HSTV न्यूज़ ठटो।